दोस्तों उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। जेके बि ॾिसो पिया सभिनी खे सिक भरियो सलाम अब्दुल हकीम लगारी जी तरफ़ां। ऐं अॼु अव्हां जे लाइ एल्बम आहे मुख़्तियार अली शीदी जो। एल्बम नंबर आहे 23। एल्बम सुठो बहितरीनु आहे। हिन में मशहूरु गीत आहिनि। ऐं जीअं त हिकिड़ो मशहूरु गीत जेको आहे त भला भला यार छॾियमि तुंहिंजे करे मां। हा जी हाँ, इहो ई एल्बम आहे 23। एल्बम जो टाइटल ॾिनो वियो आहे दिलबर। ऐं तव्हां दोस्तनि खे ज़रूरी इहो ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियोनि में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। हिन में अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, कहिड़ा गीत मशहूरु आहिनि ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे। ऐं ॿियो एल्बम में जेके गीत आहिनि उन्हनि शाइरनि जा नाला बि अव्हांखे ॿुधाईंदासीं। सिर्फ़ु एतिरो ई कमु रखियलु आहे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि शामिलु कंदा आहियूं। जेके कमेंट्स कंदा आहिनि दोस्त, हाणे हलूं था कमेंट्स जी तरफ़। पहिरियों कमेंट्स कयो आहे शहबान सोलंकी भाउ, लिखियो आहे ख़ैर मुबारक अदा। ऐं इन खां पोइ ही नओं दोस्त आहे उमेर बलोच, लिखियो आहे जलाल चांडियो वॉल्यूम 90। ऐं अॻिते लिखियलु आहे कामरान जानी सिंधी। हेठां दोस्त आहे हज़ूर बख़्श, दिलूं मोकिलींदई, वॾी महिरबानी भाउ। ऐं उन खां पोइ तव्हां दोस्तनि खे कुझु ॻाल्हियूं शेयर कयां। हिन कैसेट जो दौरु भलो हुयो या हाणे जेको दौरु हले थो इहो दौरु भलो हुयो। ऐं उन दौर जा शाइर ऐं हिन दौर जा शाइर केतिरो फ़र्क़ु आहे, कमेंट्स में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हुन दौर जी म्यूज़िक ऐं हाणे जेका म्यूज़िक हले पई केतिरो फ़र्क़ु आहे। ऐं मुंहिंजो जेको इन में चवणु आहे त अॼु खां 25 या 30 साल अॻु जी रिकॉर्डिंग, म्यूज़िक, मॉडलिंग, हर शइ ज़बरदस्त हुई, हर शइ। तव्हां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो। ऐं हाणे हलूं था हिन जे गाननि जी तरफ़ त हिन में गाना कहिड़ा कहिड़ा आहिनि। पहिरियों गीत जेको आहे अव्हांखे ॿुधायो मां, भला भला यार छॾियमि तुंहिंजे करे मां, मशहूरु गीत। उन खां पोइ ॿियो गीत आहे अहमद चांडी जी शाइरी आहे। गीत तमामु सुठो ऐं मशहूरु गीत आहे, तुंहिंजा ॾुख बि सोन जहिड़ा। ऐं उन खां पोइ आहे कादिर बख़्श जो कलाम आहे, इहो बि मशहूरु कलाम आहे, जवाब थी यारीअ खां पोइ। उन खां पोइ मुमताज़ भंड जो कलाम आहे, रब साईं मुंहिंजे हिसे जी हर ख़ुशी। ऐं उन खां पोइ मशहूरु गीत तमामु घणो मशहूरु हिन कैसेट जो, मारे जियारे सभ खे मौला। ऐं ही शाइर जेको आहे अरबेलो चन्नण आहे। उन खां पोइ आहे सागर शाह जी शाइरी आहे, दर जी ओट ॾेई पियो रोआं। ऐं उन खां पोइ आहे ज़मीर दाए जो गीत आहे, सूरनि में सड़िया हूं। ऐं उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे, अॼु मां रोआं थो। ऐं उन खां पोइ आहे आख़िरी गीत आहे हबीबुल्लाह खोसे साहब जो, तमामु मशहूरु गीत ऐं थी सघे मज़ाक़िया गीत बि आहे। यारी रखे त सलाह थी हली पोइ, तमामु बहितरीनु ऐं मशहूरु गीत आहे। दोस्तों अव्हांखे हिन में कहिड़ो गीत पसंदि आहे ऐं कमेंट्स करे ॿुधाईंदा। ऐं अहिड़ी रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो ॿुधण ऐं ॾिसण लाइ असांजो सिंधी झनकार चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कंदा। आहे थोरी मुख़्तसिर वीडियो आहे ऐं थोरी मालूमात आहे।